अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मरियम नवाज़ जी नेब में पेशीअ दौरान कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। कानून जे हुक्मरानी हर सूरत में क़ाइमु रखी वेंदी। कोरोना सबबि करंटीना में वेठल वज़ीर आज़म मुशावरती इजलास जी सदारत कंदे चयो त कोरोना जी टीं लहर तमामु ख़तरनाक आहे। वैक्सीनेशन जो अमल जारी रहणु घुर्जे। अवाम SOPs ते अमल करे ऐं इंतिज़ामिया बि क़दम खणे। वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन शहज़ाद अकबर चयो आहे त मरियम नवाज़ तरफ़ां धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। पहिरियां बि नेब ते हमलो थियो हुयो। वफ़ाक़ी हुकूमत नेब ऑफिस जी सिक्योरिटीअ लाइ रेंजर्स फराहम कई आहे। हुन चयो त माफ़िया जो पुराणो तरीक़ो आहे त इदारनि जी तलब करण ते उन्हनि ते हमला कया वञनि। सिंध असेंबलीअ जे इजलास दौरान साले पट में क़तल थियल सहाफ़ी अजय कुमार लालवाणीअ जे क़त्ल ख़िलाफ़ सहाफ़ियुनि जो प्रेस गैलरीअ में एहतजाज, नारेबाज़ी, इजलास जी कार्रवाईअ जो बाइकाट। सहाफ़ियुनि मुतालिबो कयो त अजय कुमार जे क़त्ल जी अदालती जांच कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। अज़ीज़ मेमण जे क़ातिलनि खे बि गिरफ़्तार कयो वञे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त कुतामार मुहिम जी निगरानीअ बाबति अदालती फ़ैसिलो दुरुस्त न आहे। उन ते माण्हुनि मुख़्तलिफ़ तबसरा करे रहिया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत खे 21 ग्रेड जा 16 ऑफिसर्स ॾियणा आहिनि, पर रोटेशन जो बहानो बणाए सिंध में मुक़ररु ऑफिसर्स जूं ख़िदमतूं वापसि करण जा हुकुम ॾिना पिया वञनि। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त डस्का चूंड मुलतवी थियण ते ख़ुशियूं मल्हाइण वारनि खे ख़बर आहे त इलेक्शन त थियणी आहे। अवाम योम हिसाब खां डिॼो छो था। पंहिंजे ट्वीट में मरियम नवाज़ चयो त कॾहिं अवाम खे वोट खां रोकियो था त कॾहिं अवाम खे मरियम नवाज़ सां गॾु अदालत में वञण खां रोकियो था, पर अवां जो हिसाब हर हालत में थींदो। इलेक्शन खां सिलेक्टेड न भॼंदो त ॿियो केरु भॼंदो। सुप्रीम कोर्ट पंजाब जा मकानी इदारा बहाल करे छॾिया। अदालत चयो आहे त पंजाब हुकूमत जे मकानी इदारनि जे एक्ट जो सेक्शन 3 आइन सां टकराव में आहे। IBA टेस्ट पास मास्टर्स जो पको न करण ख़िलाफ़ 10 ॾींहनि खां सिंध असेंबली अॻां धरणो जारी। तालीम वारे वज़ीर सईद गनीअ चयो आहे त हेड मास्टर्स कुझु बि कनि खेनि पको न कंदासीं। अदालतुनि हिक ई वक़्त में हेड मास्टर्स खे कढण ऐं पघारूं जारी रखण जा हुकुम ॾिना, ॿिन्ही ते अमल करियूं पिया। सिंध असेंबलीअ में पॉलिसी बयानु ॾींदे सईद गनीअ चयो त हेड मास्टर्स स्कूल वञण बदिरां रोडनि ते वेठा आहिनि। सिंध हुकूमत पारां सूबे जे निजी स्कूलनि में गर्मियुनि जूं मोकलूं 1 जुलाई खां 31 जुलाई ताईं करण जो ऐलान। तालीम खाते ऐं प्राइवेट इंस्टीट्यूशन तरफ़ां लेटर जे नोटिफिकेशन मूजिबि निजी स्कूलनि में शागिर्दनि जी 50% हाज़िरी ऐं नर्सरीअ खां 8 दर्जे ताईं इम्तिहान वठण जो अमल 7 जून खां शुरू करे 26 जून ताईं रिज़ल्ट जारी कयूं वञनि। आलमी मालियाती फंड जे एग्ज़ेक्टिव बोर्ड पाकिस्तान लाइ $50 करोड़ जे कर्ज़ जी मंज़ूरी ॾेई छॾी। जारी कयल पधिराईअ में ॼाणायो वियो आहे त इंसानी जानियुनि खे बचाइण ऐं मईशत जी मदद करण लाइ पाकिस्तान जूं पॉलिसीज़ हकारी रहियूं आहिनि। पाकिस्तान खे $50 करोड़ जी क़िस्त बजट सपोर्ट तौरु जारी कई वेंदी। इस्लामाबाद में योम पाकिस्तान जी शानदार परेड, फ़ौजी ऐं दिफ़ाई ताक़त जो भरपूर मुज़ाहिरो। क़ौमी परचम खे 21 तोपुनि जी सलामी ॾिनी वई। पाक फ़ज़ाइया जे जहाज़नि जो शानदार फ्लाई पास। फ़ौजी जवाननि पारां पेशेवरानी महारत जो भरपूर मुज़ाहिरो। सिविल फ़ौजी क़यादत ऐं परॾेही वफ़द बि परेड में शिरकत कई। कराचीअ में औरत सहाफ़ीअ पारां पुलिस एहलकार खे ब्लैकमेल करे भतो उगाड़ण जो केस दाख़िल। इल्ज़ाम हेठायल औरत मुड़ुस सूधो घर छॾे फरार। सर सैयद थाणे ते पुलिस एहलकार शेख तैमूर केस दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो त जाली सहाफ़ी सानिया शाहरुख अहवान खां 10,000 रुपया भतो घुरियो ऐं इनकार ते तस्वीरूं अख़बारुनि ऐं सोशल मीडिया ते रखण जूं धमकियूं। मोरोलग ॻोठ डेपारजा में 14 सालनि जी साजिदा धीअ मोहम्मद कासिम अला सां जिन्सी ज़्यादती बेहोशीअ जी हालत में तालका अस्पताल मोरो आंदो वियो, जिते डॉक्टरियाणीअ पारां चेकअप करे जुज़ा वरिता विया। जंहिं मौक़े ते नींगरीअ जे वारसनि पीउ मोहम्मद कासिम अला, संदसि माउ करीमा, भेण फेरोज़ ऐं ॿियनि चयो त असांजी नियाणीअ खे मीरू सूमरो ढकणु जिन्सी ज़्यादतीअ जो निशानो बणायो आहे, जंहिंखे पकड़े डेपारजा पुलिस चौकी हवाले कयो, पर पुलिस जवाबदार खे छॾे ॾिनो आहे।
जॾहिं त असां सां ज़ुल्म थियो आहे जंहिं ते उन्हनि मुतालबो कयो त जल्द जवाबदार खे गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। दौड़ जे प्राइवेट डॉक्टर रहीम बख्श हुजण जे ख़िलाफ़ जमाली बिरादरीअ जे क़ौम परस्तान ऐं समाजी तंज़ीमुनि फैसल अज़ीज़ जमाली, आशिक़ जमाली, बादल बिरोही, सईद खान ख़ासकेलीअ जी क़यादत में नवाब शाह चौक खां एहतिजाजी रैली कढी वई, जेका शाही बाज़ार खां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते डॉक्टर जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई, जंहिं ते उन्हनि चयो त असां डॉक्टर रहीम वटि पंहिंजी औरत खे खणी वियासीं, जंहिंजी ग़लति दवा ॾियण सबबि मरीज़ जी तबियत वधीक ख़राब थी वई आहे, जंहिं ते उन्हनि मुतालबो कयो आहे त डॉक्टर ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।